अस्सलाम वालेकुम। अवां मुझो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। पाकिस्तान जी तारीख़ में हिक ॿी तारीख़ जेको आहे त ठहणु वञे पई। मुल्क जे कंहिं बि अॻूणे वज़ीर आज़म ऐं उन खां अलावा अवामी मक़बूलियत जे जेको आहे त बेपनाह जेको आहे त अवाम में मक़बूलियत रखंदड़ जेको अॻुवाण आहे इमरान ख़ान, उन जे ख़िलाफ़ु टियों भेरो उन जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो जेको अचण वारो आहे थोरी देरि खां बाद में ॿुधाइण जा इम्कान आहिनि। ऐं गुज़िरियल 2 खां 3 ॾींहंनि में जेको आहे त जेके फ़ैसिला ॿुधाया विया, साइफ़र केस, उन खां बाद में तोशाखाना वारो केस आहे, उन में उनखे सज़ा ॿुधाई वई। ऐं उन खां पोइ जेको आहे त अॼु जंहिं फ़ैसिले ॿुधाइण जा इम्कान आहिनि, जेको केस आहे इद्दत दौरान जेका बुशरा बीबी सां जेको निकाह वारो मामिलो आहे, उन हवाले सां जेको आहे त जेको केस उन में सज़ा ॿुधाइण जा इम्कान आहिनि। ऐं तव्हांखे बज़ाहिर जेको आहे ख़बर हूंदी त जज अबुल हसनात ऐं जस्टिस मोहम्मद बशीर ऐं जज कुदरतुल्लाह खां ताईं जेको सफ़र जेको रहियो आहे, इहो सज़ाउनि जो फ़ैसिलनि जो इहो कंहिंखां बि जेको आहे त ॻुझो ऐं पसे पर्दा कोन्हे। इन खे सम्झण में का बि झिझक ऐं का बि परेशानी बि कोन्हे त इहे फ़ैसिला कीअं थिया ऐं कहिड़े जेको आहे त रोशनी में थिया आहिनि ऐं जेको आहे त कहिड़ी कहिड़ी जेको आहे त इन्हनि जे पोयां जेके राज़ ऐं कहिड़ा इन्हनि जे पोयां मक़सद ऐं मनसूबा रखियल आहिनि। ऐं ॾिठो वञे त जेको आहे इन सॼे मामला जे पोयां जेके मामला जुड़नि पिया, त जेको हिन महिल माहौल आहे मुल्क में जेको आहे इलेक्शन जो जेको आहे त सरगर्मियूं तमामु तेज़ी सां जेको आहे जारी आहिनि। ऐं गुज़िरियल ॾींहं जेको इलेक्शन कमीशन पारां जेको इजलास घुरायो वियो, उन इजलास में जेको आहे त बाज़ाब्ता तौर ते एलामियो जारी कयो वियो। उन्हनि जेको आहे त चिटे नमूने सां पंहिंजो मौक़िफ़ रखियो आहे त 8 फ़रवरीअ ते कंहिं बि सूरत मुल्क में चूंडियूं थींदियूं, छो जो KPK ऐं बलूचिस्तान में जेके हालात हुया, उन्हनि जे जेको पेश नज़र जेके मुसलसल बम धमाका ऐं तक़रीबकारी जेके वाक़िया हुया कलदम तंज़ीमुनि पारां जेको आहे त उहे मामलात जेके थियनि पिया ऐं गॾोगॾु जेके उम्मीदवारनि जे मथां जेके हमला थियनि पिया, उन्हनि जे पेश नज़र जेको इजलास में इहो फ़ैसिलो कयो वियो त इलेक्शन खे पोइते करणु माना जेके धुरियूं नथियूं चाहिनि उन्हनि खे जेको आहे त ताक़त ॾियणी आहे। कंहिं बि सूरत में जेको आहे त उनखे चिथियो वेंदो ऐं जेको बि मुल्क ऐं कानून जी जेको आहे इनराफ़ी कंदो, जेको मुल्क जे कानून जेके चैलेंज कंदो, रिट खे चैलेंज कंदो, उनखे चिथियो वेंदो। ऐं 8 फ़रवरी ते हर सूरत में चूंडियूं कराई वेंदियूं। ऐं इन सां गॾोगॾु जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि उनखे सख़्तु करण जी ज़रूरत आहे। ऐं उन खां बाद में जेको हिन वक़्तु जेको सिनेरियो जेको जुड़े पियो, उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे त ॾिठो वञे त मुल्क जी तारीख़ में जेके बि इलेक्शनूं थियूं आहिनि, हीअ पहिरीं इलेक्शन आहे जेको अञा उन में इलेक्शन पोलिंग ॾींहं में कुझु ॾींहं आहिनि, पर अॼु बि जेको आहे त 80 खां 90% माण्हुनि खां अगरि जेको आहे त जाइज़ो वठिजे, उन्हनि जा ज़हन जाचजनि त उनखे ख़बर आहे त हिन इलेक्शन में ऐं हिन पोलिंग डे ते केरु जेको आहे त विनिंग थींदो। छो जो ही जेको इलेक्शन आहे, हीअ जेका चूंड आहे, हिन चूंड में जेके धुरियूं आहिनि, जेके ताक़तवर धुरियूं आहिनि, जेके सॼो कर्ता धर्ता आहिनि, जिन जे हथनि में जेको आहे सॼी भागदौड़ आहे मुल्क जी, ऐं कहिड़ी जमात खे कहिड़े खाने में, कहिड़ी जमात खे कहिड़े जेको आहे त स्केल में रखिणो आहे, उहो सॼो फ्रेम ठाहिण वारा जेके माण्हू आहिनि, ऐं उन्हनि अहिड़ो हिकिड़ो माहौल क्रिएट कयो आहे हिन वक़्तु मुल्क में, जो आम माण्हू इन खे आसानी सां सम्झी सघे थो त ईंदड़ जेका ॾींहं 8 फ़रवरी ते जेका पोलिंग थींदी, पोलिंग खां बाद में नतीजा कंहिंजे हक़ में वेंदा ऐं केरु जेको आहे त फ़ातह करार ॾिनो वेंदो। पर उन सां गॾोगॾु जेको आहे त मुल्क जो नाले वारो तजियाकार आहे मुशाहिद हुसैन सैयद, उन जेको आहे त उन गुज़िरियल ॾींहुं जेको आहे त मीडिया सां ॻाल्हि कई आहे। ऐं जेको आहे नाले वारे जेको आहे त प्राइवेट जेको चैनल आहे, निजी चैनल आहे, उन सां जेको आहे त उन ॻाल्हायो आहे। उन में उनजो चवणु हुयो त जेको आहे त इन में को बि शक कोन्हे त जेको आहे त जिन धुरियुनि इहो तइ करे छॾियो आहे त हिन इलेक्शन में इमरान ख़ान खे जेको आहे त कंहिं बि सूरत में नाहे छॾिणो, बिल्कुलु उनजे लाइ जेको आहे रस्ता बंदि कया वञनि था, बंदि कया वेंदा। ऐं उन खां अलावा हीअ वाक़ई पहिरीं इलेक्शन आहे जंहिंमें इलेक्शन पोलिंग डे खां बाद में नतीजनि जी ख़बर पवंदी आहे, पर हिन इलेक्शन जे नतीजनि जी अॻुवाट ई माण्हुनि खे ख़बर आहे। उनजो चवणु हुयो त हीअ जेका इलेक्शन खां बाद में जेको माहौल जेको जुड़ंदो, का बि जेका जमात आहे उहा सादा अक्सरियत सां कोन ईंदी। ऐं जीअं PDM जमातनि गॾिजी करे जेको आहे त इमरान ख़ान जी हुकूमत जो तख़्तो जेको आहे त ऊंधो कयो हुयो, एज़ इट इज़ इन तरीक़े जो जेको आहे त हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे त रिपीट कयो वेंदो। ऐं तमामु जमायतूं इलेक्शन कॉन्टेस्ट करण खां बाद में जेतिरी हिन खे अक्सरियत ॾिनी वेंदी, ऐं का बि जमायत पाण मुरादो पंहिंजी हुकूमत मर्कज़ में जेको आहे ठाहिण जी सघ न रखंदी। ऐं हिननि खे वरी बि सभिनि खे गॾाए सॾाए रलियल मिलियल जेका हिन जी हुकूमत हूंदी उहा ठाही वेंदी, उहा इंतिहाई कमज़ोर हूंदी ऐं जेका घणो वक़्तु हली कोन सघंदी। ऐं हुननि जे जेको आहे चवण मूजिबि त
मुल्क में हिन वक़्तु 6 करोड़ जेके वोटर आहिनि जिन जी उमिरि 18 खां 30 खां 35 साल आहे। हिकिड़ो नौजवान जेको वोटर आहे उहे क़तई तौर ते उन्हनि ॿिनि जमातुनि खे जेको आहे क़बूल करण लाइ तयारु कोन्हनि जिन गुज़िरियल 40 खां 50 साल जेका हुक्मरानी कई आहे। पर उन नौजवाननि जे लाइ, उन मुल्क जे लाइ, मुल्क जी भलाई जे लाइ, उन जी बहितरी जे लाइ हिन महिल ताईं उन्हनि को बि कमु नाहे कयो। उन सभिनि जो जेको ख़्यालु आहे, सभिनि जो जेको ध्यानु आहे, सभिनि जी जेका सोच आहे, उहा हिन वक़्तु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुल्क जी हिकिड़ी जमात आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़। उन जे मथां उहे जेको आहे त उन जी सोच खुतल आहे। उन्हनि जी जेको आहे त हिन महिल पसंदि जो जेको मर्कज़ आहे सिर्फ़ु हिकिड़ी जमात आहे। उन्हनि जी इहा कोशिशि आहे त कहिड़े बि तरीक़े सां जेको आहे त उहा जमात जेको आहे त हिन इलेक्शन में अचे। पर जिन जे हथ में फ़ैसिला आहिनि उहे कंहिं बि सूरत में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे जेको आहे त आज़ादी या छूट कोन ॾींदा। ऐं उन खां बाद में जेको आहे ही अॼु जेको फ़ैसिलो ॿुधाइण जो थोरी देरि खां बाद में इम्कान आहे। जेको जज कुदरतुल्लाह जी अदालत में जेको केस हले पियो, बुशरा बीबी जो इद्दत के जो वारो मामिलो, जेको निकाह वारो मामिलो जेको हले पियो, जंहिंमें जेको आहे त इद्दत दौरान इमरान ख़ान मथां इल्ज़ाम आहे त बुशरा बीबी सां हुन निकाह कयो आहे। ऐं उन में जेको आहे त जेको अॻूणो मुड़ुसु आहे बुशरा बीबी जो, ख़ावर मानिका, ऐं उन जो बि बयानु रिकॉर्ड थी चुको आहे। उन सां गॾोगॾु जेको बुशरा बीबी जो बयानु रिकॉर्ड थी चुको आहे। ऐं मौलवी जेको हुयो, निकाह पढ़ाईंदड़ हुयो, उन जो बि जेको आहे त बयानु रिकॉर्ड थी चुको आहे। सिर्फ़ु जेको आहे त जेको आहे घर जो जेको मुलाज़िम आहे उन जो जेको रिकॉर्ड जेको रहियल आहे, उन जो बयानु रिकॉर्ड थींदो। उन खां बाद में इन में बि जेको आहे त कंहिं बि क़िस्म जो जेको आहे त को फ़र्क़ु नथो करे सघिजे। ऐं इन में वाज़े जेको इहो आहे जंहिं तरीक़े सां जेको आहे त जेको ॿिनि जजनि जेके फ़ैसिला ॾिना, ऐं साॻियो ई जेको आहे अॼु बि उन ई तरीक़े सां इम्कान आहिनि त जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको आहे त जेको बानी आहे इमरान ख़ान, उन खे ऐं जेको आहे त साबिक़ ख़ातून अवल बुशरा बीबी खे इद्दत निकाह दौरान जेको आहे इद्दत दौरान जेको निकाह जेको हिननि कयो आहे उन में हिननि खे सज़ा ॿुधाई वेंदी। ऐं हाणे उहा सज़ा केतिरी ॿुधाई वञे थी उहो त जॾहिं फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। उन खां बाद में इहो इम्कान इन खे रद्द नथो करे सघिजे। थोरी देरि खां बाद में बिल्कुलु जेको मुतवक़ा आहे इहो फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। पर गॾोगॾु जेको आहे हिकिड़ी ॿी शइ बि तारीख़ जुड़ंदी त जेको आहे त साबिक़ जेको वज़ीर आज़म आहे, अॻूणो जेको वज़ीर आज़म आहे, मुल्क जी सभ खां मक़बूल जमात जेको आहे उन जो बानी आहे इमरान ख़ान, उन जे ख़िलाफ़ हीअ सज़ाउनि जी हैट्रिक मुकमिल थियण वारी आहे। हिन जे ख़िलाफ़ सज़ाउनि जी हैट्रिक मुकमिल थियण वारी आहे। ऐं हीउ मुल्क जो पहिरियों जेको आहे त अहिड़ो जेको आहे ॾोहारी हूंदो, ऐं पहिरियों जेको आहे इहो मुलज़िम हूंदो, पहिरियों ई जेको आहे इहो माण्हू हूंदो जंहिंजे ख़िलाफ़ मुसलसल जेको आहे सज़ाउनि जो जेको आहे सिलसिलो आहे उहो जारी आहे। ऐं उन खां बाद में बि जेको आहे ॾिसजे त ईंदड़ ॾींहंनि में हिन जे ख़िलाफ़ जेको आहे नवां नवां कहिड़ा जेको आहे त जेको महाज़ खोलिया वञनि था, नवां नवां केस खोलिया वञनि था। ऐं जेको आहे त कहिड़नि केसनि में जेको आहे हिनखे वधीक सज़ा ॿुधाई वञे थी। पर गॾोगॾु जेको आहे 8 फरवरी ते जेके चूंडूं आहिनि उन में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेको जा जेके कारकुन आहिनि, जेके वोटर सपोर्टर आहिनि, जेके उम्मीदवार आहिनि, उन्हनि इंतिहाई सब्र ऐं तहमुल जो मुज़ाहिरो कयो आहे। ऐं साइफ़र केस में जॾहिं इमरान ख़ान खे सज़ा ॿुधाई वई त उन खां बाद में बि जेको आहे त हुननि जो ख़्यालु इहो हुयो त ही माण्हू ॿाहिरि निकिरंदा, रिएक्शन ॾींदा, उन खे जवाज़ बणाए को न को कमु कयो वेंदो। उहो बि जेको आहे त उहो फैल विया। उन खां बाद में ॿीहर जॾहिं तोशाखाना केस में जॾहिं जेको आहे सज़ा ॿुधाई वई, उन में बि कंहिं माण्हुनि जो को ख़ासि रद्दमल या कंहिं बि क़िस्म जो को रद्दमल कोन आयो। इमरान ख़ान बार बार ताक़ीद कंदो पियो अचे पंहिंजे वोटर सपोर्टर ऐं उम्मीदवारनि खे त तव्हां कंहिं बि फ़ैसिले जो रद्दमल न ॾियो। हीअ चाहिनि इहो पिया त तव्हां रद्दमल ॾियो, हिननि खे जवाज़ मिली वञे कंहिं बि क़िस्म जी तव्हांजे ख़िलाफ़ु कार्रवाई करण जो। सो तव्हां तहमुल ऐं सब्र जो जेको आहे त जेको आहे त उहो मुज़ाहिरो कयो। ऐं 8 फरवरी ते वधि खां वधि जेको आहे निकिरी वोट जो जेको आहे पंहिंजो इस्तेमालु कयो। ऐं तव्हां जंहिं बि पार्टी खे बहितर सम्झो था उनखे वोट कास्ट कयो। ऐं इहो ई जेको आहे हिकिड़ो बहितरीनु जेको आहे त रस्तो आहे, बहितरीनु जेको आहे त इंतकाम आहे उन्हनि धुरियुनि खां जिन जेको आहे त जमहूरियत खे सबोताज़ करण जी कोशिशि कई आहे, जमहूरियत खे डिरेल करण जी कोशिशि कई आहे। ऐं ॾिठो वञे त ईंदड़ ॾींहंनि में अञा वधीक जेके डेवलपमेंट्स थींदियूं। ऐं हिन वक़्तु ताईं जेका सूरत हाल हुई उन खां तव्हांखे आगाह कयोसीं। ऐं मुंहिंजो जेको पेज आहे जेको आहे त सोशल मीडिया ते माशूक़ अली खोसो नाले सां, उनखे वधि खां वधि फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो। ऐं उन खां अलावा जेको आहे यूट्यूब ते मुंहिंजो चैनल आहे माशूक़ खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो त जीअं वधि खां वधि जेके अपडेट्स आहिनि उहे तव्हां ताईं पहुची सघनि। ऐं तव्हां जेके हालात जेके जुड़ंदा वञनि था उन खां तव्हां बाख़बर रहो। पंहिंजे मेज़बान माशूक़ अली खोसे खे नए प्रोग्राम ताईं जेको आहे इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।